वालेकुम अस्सलाम चाचा बुरा खुशा वेर साईं मां वेहण कोन आयो आहियां 2 मिनट बियो त सही चाचा तव्हां चाचा हाणे जो हाल कीअं छड़ थियो साईं मुंहिंजी न्याणीअ जी तबियत ॾाढी ख़राब आहे 2 मिंट मूंसां गॾिजी हलो पर जेकॾहिं तव्हां मुनासिब सम्झो त हा चाचा छो न हलंदासीं तव्हांजी धीउ मुंहिंजी भेण आहे सिर्फ़ु हिकिड़ो मिंट मां तो कंदा चाचा पुट पहिरियां त ॾाढी तकलीफ़ हुयो डॉक्टर साहब दवा भी पीआरीमांस पर फ़ाइदो अधी बुख लॻंदी आहे खंघ भी नथी लहे छाती भी ॾुखे थी अमां अधी खे हॉस्पिटल दाख़िल करणो पवंदो पर अब्बा असी गरीब मिस्किन माण्हू मां तव्हां घबरायो न मां उते मौजूदु आहियां तव्हांजी हर मुमकिन मदद कंदुसि इन शइ खां मां बेफ़िक्र रहो अधीअ जूं कुझु टेस्टूं थींदियूं उन टेस्टुनि खां पोइ ख़बर पवंदी कहिड़ी बीमारी चाचा साईं हाली तव्हां मूंसां गॾु हलो 2 ॾींहंनि जी तव्हांखे दवा ॾियां थो तव्हां खारायोसि उन खां पोइ अधीअ खे हॉस्पिटल दाख़िल करायो चङो अमां चङो अब्बा अल्लाह ख़ुशि रखे